अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि। अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है एतकाफ़ के मुतालिक। एतकाफ़ मसनून अमल है, किताब सुन्नत थी साबित है, अने हिकिड़ो मुस्तहब अमल आहे। एतकाफ़ रमज़ान जे अंदरि थी सघे थो, रमज़ान जे अलावा ॿिए महीने में पण एतकाफ़ जाइज़ आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ानुल मुबारक जे महीने जे अलावा ॿिए महीने में पण एतकाफ़ फरमायो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान जे 20 ॾींहं जो पण एतकाफ़ फरमायो आहियो। एतकाफ़ ला मस्जिद शर्त है, अने एतकाफ़ जामा मस्जिद नंढी मस्जिद तंहिंमें पण एतकाफ़ थी सघे थो। जुमे जी नमाज़ ला करे इनखे जामा मस्जिद में वञिणो पवंदो। एतकाफ़ वारो दुनिया मां कटिजी करे अने इबादत करे। बहितर इहे जे रोज़े जी हालत में एतकाफ़ होए। हिकिड़ो शख़्स ज़ईफ़ ॿुढो बीमार अने रोज़ो नथो रखी सघे त उन लाइ पण जाइज़ खरो वधारे सवाब रोज़े जी हालत में आहे। एतकाफ़ वारो मस्जिद जे अंदरि पंहिंजी जॻह फिक्स करे इबादत में लॻो पियो हुए। ॿियूं ॻाल्हियूं रिहाणी, ॿार जा दौरा टपरियूं कनू सरा, ॿार कुरो थिए थो हू आयो क न आयो, अने परियां देग में कुरो आहे, चांहि कॾहिं अचींदी, कंहिंजी दावत खजूर वारो आयो आहे की न आयो, इफ़्तारियूं ओरलो परलो, इन खां कट थी इबादत करे। मुंहिंजे हिसाब सां एतकाफ़ वारे वटि मोबाइल गिनी घणे ॾोह ॾींहं रखियो खपे। तंहिंजो कारण इहो आहे त मोबाइल में हा चए थो चवां क़ुर मोबाइल में पढ़ां थो, क़ुर त केतिरा तो खपे त पाण हलाए ॾियूं। मोबाइल वारो क़ुर त पढ़े जो आहे, वांदो आहे पाण पढ़ी सघूं था, तिलावत असुल मुसहफ़ ते थिए। त एतकाफ़ वारो मोबाइल वापराईंदो त कोई कबीरा गुनाह न आहे, पण मोबाइल डिस्टर्ब घणो थिए थो। पोइ हिकिड़ी वस्तु न रहे, ॿई न रहे, फ़ोन आवे, हीअ आयो हू आयो। त मुंहिंजे नज़दीक एतकाफ़ वारो फ़ोन न वापराए ई जिन लाइ बहितर आहे। एतकाफ़ वारो ॾींहुं राति इबादत में लॻो पियो आहे। ॿई ॻाल्हि ॿोल कंहिंखे करणु जाइज़ आहे, कंहिं धंधे वारे खे कुझु आहे, पर ईअं न जे पोइ सॼो ॾींहुं सॼी राति सुम्ही 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 पोइ ॻाल्हियूं पियो करे। एतकाफ़ हिकिड़ी इबादत आहे, दुनिया व माफ़िया खां कटिजी करे इबादत करे जी आहे, जंहिंमें मस्जिद खां ॿाहिरि बग़ैर ज़रूरत जे वञण पण जाइज़ न आहे। बीमार सिमार त आटो न ॾेई सघे, जनाज़े में शरीक न थी सघे, ॿिया पण ॿार जेके ख़ैर जा कम भलाई जा कम हुआ उन में न वञी सघे। एतकाफ़ हिकिड़ी इबादत आहे। मूं एतकाफ़ में ॾिठो हिकिड़े परदे में 6 छोकिरा हुआ, अने आखो ॾींहुं मस्ती 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 लतूं पे हिकिड़े ॿिए खे हयूं। मस्जिद जो अदब हिन ते रखियो। अहिड़े छोकिरे खे मस्जिद में एतकाफ़ लाइ मौक़ो न ॾिनो खपे। अने एतकाफ़ दुनिया खां कटिजी करे इबादत करे जी आहे। सही तरीक़ो ई आहे त जॾहिं 21वीं राति अचे त तयारी करे 21वीं राति मस्जिद में जागे, अने 21वीं राति फजर जी नमाज़ पढ़ी एतकाफ़ जी जॻह ते वेह। अच्छा, जेकॾहिं मगरिब टाणे वेही रहियो, तव्हां बहितर आहे वेही न इबादत करे। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।